नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त क़ंडियारो मां ख़बर ॾींदा हलूं त क़ंडियारो ڀرسان ॻोठ सखी सईद खान लाखो जे रहिवासी ॻोठाणन पारां एसडीओ एरीगेशन नصरत क़ئنال जे मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते आसिम लाखो अख़लाक लाखो काशिफ अली ताईंदे चयो त हू गरीब मिस्किन आहिनि। ॻोठ ڀرسان संदसि ज़ाती ज़मीन आहे। ज़मीन ڀرسان हिकु शाख पिणु गुज़रे थी। शाख वेझो संदसि ज़मीन में वण पोखियल आहे जेके अॼु एसडीओ एरीगेशन अली नवाज़ अबड़ो पंहिंजो अमलो साण करे ज़बरदस्ती कटराए रहियो हो। मना करण ते हिननि असां सां जहिड़ो करे अमले हथां डंडा ऐं लठियूं हणी असांखे ज़ख़्मी करायो वियो। जंहिंखां पोइ अहिड़ी तव्हां क़ंडियारो थाणे ते खणी विया। पुलिस रिपोर्ट दाख़िल करण बाद को बि तहरुक न वरितो। हिननि चयो त एसडीओ एरीगेशन असां सां वरी नाइंसाफ़ी कई आहे पर असां जी केर बि दां ॿुधण वारो न आहे। हिननि मुतालबो कयो त असांखे ज़ख़्मी कराईंदड़ एसडीओ एरीगेशन अली नवाज़ अबड़ो समेत अमले ख़िलाफ़ क़दम खयो वञे। ॿी सूरत में डीसी नौशरो फिरोज जी ऑफिस अॻियां पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।